अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां तव्हांजो पंहिंजो वफ़ा एहसान रुदनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल वफ़ा एहसान स्टूडियो। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामो हिकिड़ो ज़बरदस्त ड्रामो थी चुको आहे ऐं कई दोस्तनि हिते सवाल कया आहिनि त सभई अदाकार आहिनि, अब्बास गुल ओढाणो छो कोन्हे। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओढाणो ज़हर ज़िंदगी में अची चुको आहे ऐं उन जी शूटिंग हली रही आहे। इंशाअल्लाह 215 किस्तनि ताईं अब्बास गुल ओढाणो तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे में नज़र ईंदो। ऐं दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनखे हिकिड़ो सुठो कैरेक्टर ॾिनो वियो आहे। उनखे ओठे जे सॉट में सूरत में ईंदो, ओठे जो सॉट थींदो। दोस्तों, अब्बास गुल ओढाणो हिकिड़ो बबरशी अदाकार आहे ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में उनजो पूरो हक़ आहे ऐं पंहिंजे महिनत ऐं शौक़ सां पंहिंजो शूटिंग करे रहियो आहे। इंशाअल्लाह हिकिड़े सुठे कैरेक्टर, हिकिड़े सुठे अंदाज़ में तव्हांखे नज़र ईंदो। 215 किस्तनि ताईं अची वेंदो। तेसिताईं कयूं था मोकिलाणी, वरी मिलूं था हिकिड़े नए वीडियो ते। दोस्तों, हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल वफ़ा एहसान स्टूडियो ते न आहियो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे फेसबुक पेज ते न आहियो त मुंहिंजे फेसबुक पेज खे फॉलो कयो। तेसिताईं कयूं था मोकिलाणी। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।